वफा जैसे जखे गिरहण लगिया। तव्हांजे पुट खे बबन शाह न पर मीरा शाह खणायो आहे। मीरा शाह? हा साईं, इहा ॻाल्हि सच आहे। कीअं लॻी असांजी मोकिलियल गिफ्ट तव्हांखे? महिरबानी तव्हांजी मोकिलियल गिफ्ट मुंहिंजी ज़िंदगी आहे बबन साईं। तव्हांजी ज़िंदगी बबन साईं खे ॾाढी अज़ीज़ आहे। पाछी वारनि सां हिकु दफ़ो मिलण थी चाहियां। न, हरगिज़ न। जॾहिं मां तुंहिंजी हर ॻाल्हि मञी छॾी आहे, पोइ तूं मूंखे छो थो मिलण खां इनकार करे? तूं उते वञी सभु कुझु ॿुधाए छॾी। मुंहिंजो तोसां वाइदो आहे, मां पंहिंजी ज़बान बंदि रखंदसि। जॾहिं मां तुंहिंजी हर ॻाल्हि मञी छॾी आहे, त पोइ तूं मूं ते एतबार बि नथो करे सघीं। तो ही वॾो साईं कॾहिं खां वठी बत्ताखोरी करण लॻो आहे, उहो बि असांजे इलाइक़े में। बबन बाबा लॻे थो त पर निकिरी आया अथसि। तूं त ॼाणी थो त हिन वॾी कुर्सीअ जी ताक़त ऐं शींहं खे मारण मसलो कोन्हे, ऐं न ई दिलेरी आहे। दिलेरी त शींहं खे गीचीअ में पटो पाराए पेरनि में विहारे। पर असांखे लॻे थो तव्हां कंहिं सर्कस जे शींहं जी ॻाल्हि था पिया कयो। मां बि तव्हांखे हिकिड़ी सिधी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त सुतल शींहं जे आॾो लटु खणणु आसान आहे, पर कॾहिं बि जाॻियल शींहं जे आॾो ग़लतीअ सां बि लठु न उछलाइजो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।